और घणी मां जो निकितो त ॾिठे त डढरी आहे जुती त ठहियो पेर बि कोन्हनि उते वेठो रोई पियो अलाह साईं हिनखे पेर बि कोन्हनि त बि तुंहिंजे दर ते आयो आहे मुंहिंजी जुती खजी वई त बि मां नाशाकुर थियो अलाह मूंखे माफ़ु कर हिनजे करे बाने में शुकुर तमल पैदा थींदो जंहिंमहिल बानो पाण खां घटि वारे खे ॾिसंदो अलाह खां दुआ आहे त अलाह पाक असांखे बि शुक्र वारी नेमत नसीब फरमाए रब्बना आतिना फी दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन व नज्जिना मिनन नार ऐ अल्लाह तुंहिंजे क़ुरान जो दर्स ॿुधो आहे अल्लाह साईं असांजे वेहण खे क़बूल कर आमीन 25 जी राति आहे बख़्शिश जी राति आहे 21 राति आहे थी सघे थो क़द्र जी राति आमीन ऐ अल्लाह इहे इतिकाफ़ वारा वीचारा घर छॾे बिस्तरा खणी तुंहिंजी तरफ़ तुंहिंजा महिमान थिए ऐ अल्लाह हिन महिमाननि जे सदके असांजी दुआ खे क़बूल आमीन अल्लाह असांजो वॾो सुवाल इहो थी असांखे माफ़ु कर माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं तॾहिं माफ़ु कर मुजरिम आहियूं ॾोहारी आहियूं कसूरवार आहियूं नालाइक असांजो वार वार गुनाहनि में आहे विख विख गुनाहनि में आहे कोई अमल कोन्हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके रहम फरमा ऐ अल्लाह करम फरमा असांजी दुआ खे ख़ाली न उठ ये मेड़ वठी तुंहिंजे दर ते आहियूं असां सिंधियुनि जो कानून आहे को कावड़जी वेंदो आहे मेड़ वठी ईंदा ऐ अल्लाह ही मेड़ आई आहे असां सभिनीनि खे माफ़ सिराते मुस्तक़ीम नसीब फर कोरोना वायरस मां पूरी उम्मत जी जान छॾा अल्लाह पूरी इंसानियत ते रहम फर अल्लाह उम्मत मुस्लिमा ते रहम फर ऐ अल्लाह असांजे प्यारे पाकिस्तान जी हिफ़ाज़त अल्लाह सिंध अमर जी हिफ़ाज़त अल्लाह ॾिहाड़ी कमाइण वारा घरनि ताईं महदूद थी विया बच्चा रोई पिया माउ रोअण बर्दाश्त न कयो ख़ुदकशी करे छॾे पीउ ज़र ऐं यतीमनि जा मौला ऐं ज़ईफ़नि जा ऐं मिसकीननि जा मौला जंहिंजो केरु न आहे उनजो तूं आहे ऐं इब्राहिम ख़लील जा मौला ऐं मूसा कलीम जा मौला ऐं ईसा रूहुल्लाह जा मौला ऐं मिठे मोहम्मद जा मौला ज़ालिक बिअन्न अल्लाह मौला लज़ीन आमनू व अन्नल काफ़िरीन ला मौला लहुम तू ईमान वारनि जो मौला आहे अल्लाह अॼु काफ़र बि पुछनि था तव्हांजो रब काॾे वियो तूं हेॾो रमज़ान में नाराज़ थी वई पंहिंजो काबो बि बंदि करे छॾी तुंहिंजे हबीब जे रोज़े ते आशिक़नि जी रश बि घटिजी वई ऐ अल्लाह वरी काबे खे तवाफ़ सां आबाद मदीने के महबूब जे आशिक़नि जे दुरूद सलाम सां आबाद वरी मस्जिदुनि जो रौनकूं अखियुनि सां ॾेखार हे अल्लाह असांजे जुर्मनि जी सदा मासूमनि खे न ॾे असां पापी आहियूं असां ॾोहारी आहियूं असां तुंहिंजे ज़मीन खे जुर्मनि सां भरियो आहे अल्लाहुम्म ला तक़्तुलना बिग़ज़बिक अल्लाहुम्म ला तक़्तुलना बिग़ज़बिक अल्लाहुम्म ला तक़्तुलना बिग़ज़बिक ऐ अल्लाह पंहिंजे ॾमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा वला तुहलिकना बिअज़ाबिक पंहिंजे अज़ाब जे ज़रिए असांखे हलाक न फरमा असांजी दुआ खे क़बूल फरमा हे इतिकाफ़ वारा तुंहिंजा महिमान आहिनि तुंहिंजे दर ते धरनो हणी अची वेठा माउ छॾियऊं बच्चा छॾियऊं भेनर भाइर छॾियऊं तुंहिंजे दर ते अची वेठा संगत साथ छॾियो अल्लाह इन जो वेहण क़बूल फरमा अल्लाह इन्हनि जो पढ़णु क़बूल फरमा अल्लाह इन जो ॿुधणु क़बूल फरमा ऐं अल्लाह इतिकाफ़ वारा तोखे ॾाढा प्यारा आहिनि तुंहिंजे घर जा भाती आहिनि ऐं अल्लाह इन्हनि जे सदके असांजे दुआ खे क़बूल फरमा जेके बि वेठा आहिनि अल्लाह इन जे अबे अम्मा ते रहम फरमा अल्लाह पीउ बीमार उनखे सिहत अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा इन्हनि जे दुआनि मां असांखे हिसो नसीब अॼु 25 जी राति आहे मेड़ थी आहियूं अल्लाह तुंहिंजो क़ुरान विच में खुलियो पियो हीउ तुंहिंजो कलाम आहे तोखे पंहिंजे कलाम जो वास्तो आहे अल्लाह असांखे माफ़ु कर ऐ अल्लाह हिन ई रमज़ान खे असांजे बख़्शिश जो ज़रियो बना मतां हीअ असांजे ज़िंदगियुनि जो आख़िरी रमज़ान हुजे
कई माण्हू अॻिले रमज़ान में हुया हिन में कोन्हनि ईंदड़ साल मथां असां बि न हुजो ऐ करीम अल्लाह ऐ मेहरबान अल्लाह ऐ दाता अल्लाह पूरी दुनिया जी लॉकडाउन ख़त्म फरमा ऐ अल्लाह 27 रमज़ान ते ख़ुशख़बरी ॾे त पूरी दुनिया कोरोना खां पाक मस्जिदूं बंद थी वियूं ऐं अल्लाह मार्केटूं बंद थी वियूं ऐं करीम रब असांखे ख़ाली न मोटा पंहिंजे फज़ल जो मामलो असां पंहिंजे पेर ते कुहाड़ो हयो आहे असां पाण सां ज़ुल्म कयो आहे तूं पंहिंजे बानरनि सां ज़ुल्म न कंदो आहे इन अल्लाह ला यज़लिमु الناس शैया वलाकिन الناس अनफुसहुम यज़लिमून असां ज़ालिम हूं मुंहिंजा मौला असां ज़ालिम हूं तूं इंसाफ़ वारो आहे ऐ करीम रब असां तोखां इंसाफ़ नथा घुरूं असां ते रहम कर اللهم إني ظلمت نفسي ظلما كثيرا ولا يغفر الذنوب إلا أنت ऐ अल्लाह कमरनि जा दर ॾेई गुनाह कयासीं माण्हुनि जो हया हयो तुंहिंजो हया न कई ऐं 7 कोठियुनि में ॾिसण वारा मौला ऐ अल्लाह माण्हुनि खां ॾिनासीं जेके कमज़ोर आहिनि तुंहिंजे ॾाढ खां न ॾिनासीं ऐ अल्लाह तुंहिंजे मोहलत मां ग़लति फ़ाइदो वरितोसीं ऐ करीम अल्लाह अॼु 5वीं जी राति आहे 21 राति आहे तुंहिंजो कलाम तोखे मेड़ था ॾियूं ऐ करीम रब असांखे ख़ाली न मोटा इतिकाफ़ वारनि जो वेहण क़बूल अली रज़ा जे वालिद साहब खे सिहत अता फरमा ऐं रफ़ीक़ ऐं वक़ार जे वालिद साहब खे सिहत अता तंदुरुस्ती नसीब फरमाए करीम अल्लाह सफ़ा तुंहिंजे हुक्म पिया दवाउनि में न आहे मुंहिंजा मौला मखलूक जे मोहताज खां बचा पंहिंजे ज़ात जो मोहताज कर पंहिंजे ज़ात जो मोहताज कर या इहो अन्नास अंतुमुल फुकरा असां सभु फ़क़ीर आहियूं अलाह तूं आसूदो आहे असांखे घुरणु नथो अचे अण घुरियो अथा फरमा अण घुरियो अथा फरमा पंहिंजे गंज मां अथा फरमा ऐ अल्लाह तुंहिंजा गंज भरिया पिया आहिनि मुंहिंजा मौला तुंहिंजा गंज भरिया पिया आहिनि पंहिंजो फज़ुल फरमा अल्लाहुम्मा इन्ना असअलुका ईमानन कामिला व यकीनन सादिका व इल्मन वासिआ व अमलन मुतक़ब्बला व रिज़्क़न हलालन तय्यबा व तौबतन नसूहा व तौबतन क़ब्ल अल मौत व राहतन इंद अल मौत व रहमतन व मग़फ़िरतन बाद अल मौत वलफ़ इंदल हिसाब वलफ़ौज़ बिल जन्नत वन नजात मिनन नार मौत जे सख़्तीअ खां बचा क़ब्र जे अज़ाब खां बचा जहन्नम जे गर्मीअ खां बचा क़ब्र जे भिकूड़ खां बचा तमल कहिड़ो हाल हूंदो जो घर जा सभु भाती मथां बीठा हूंदा असांजो लाश पियो हूंदो माउ बि रोअंदी मुंहिंजे जिगर जो टुकड़ो काॾे खयूं था वञो मासूम बच्चा लाश वारी खट खे चुमड़ी पवंदा अॼु बाबा खे काॾे खणी था वञो ऐ करीम अल्लाह ऐ मेहरबान अल्लाह ऐ 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यार करण वारा अल्लाह तुंहिंजे दर खां सवाइ काई जाइ पनाह कोन्हे असांजे ईमान जी हिफ़ाज़त फरमा चौधारी असांजे ईमान ते हमला पिया थियनि ऐं अल्लाह हाणे तुंहिंजे मस्जिदनि में बि अचनि नथा ॾियनि एॾा असांजा ईमान कमज़ोर थी विया ऐ करीम रब ऐ बाजारा अल्लाह ऐ मेहरबान अल्लाह ऐ 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यार करण वारा अल्लाह सभिनीनि सां बख़्शिश जो मामलो फरमा बाज जो मामलो फरमा हे अल्लाह जो अमीर बख़्श जो ख़त्म पूरो थियो आहे उन ख़त्म जे सदके असांखे माफ़ कर हे अल्लाह असांखे माफ़ कर माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं त बि माफ़ कर तो पाण चयो आहे मां नालाइकनि खे माफ़ कंदो आहियां असां मञूं था रब असां माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं असां वॾा पापी आहियूं असां वॾा ॾोहारी आहियूं
ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फ़िर लना व तरहमना। ऐ अल्लाह असांखे माफ़ कर, ऐ करीम अल्लाह असांखे खाली न मोटा। बाज जो मामलो फरमा, दरगुजर जो मामलो फरमा, सिराते मुस्तकीम नसीब। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजी मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्लि अला इमामातिना तिलावतिना करामातिना मुजिज़ातिना रियाज़ातिना मुहम्मद। फयक़ूल अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह तोखे पंहिंजे कलाम जो वास्तो आहे, पंहिंजे हबीब खे घुराई। ऐ अल्लाह असांजे दुआउनि खे क़बूल फरमा, मक़सद जो मामलो फरमा। मक्की मस्जिद के नमाज़िन सां आबाद फरमा, मस्जिद जो खादिम बना, बुहारीदार बना। ऐ अल्लाह क़यामत में मस्जिद जे खादिमनि मां असांजो अशर फरमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इल्लल्लाहु मुहम्मद।